नाज़रीन अहम ख़बर अव्हांखे ॾींदासीं। कराची में 13.25 अरब रुपयनि जी कणक ग़ाइब थियण जो इंकशाफ थियो आहे। ख़ुराक खाते एक्शन वठंदे ज़िम्मेवारनि खे शोकाज़ नोटिस जारी करे छॾियो आहे। फूड इंस्पेक्टर बरकत अली, नज़ीर कांदड़ो, वसीम शेख, इमरान सेलरो ऐं मस्त डहर खे खां वज़ाहत तलब करे वरिती आहे। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। फूड इंस्पेक्टर मस्त डहर अॻु में बि 2 अरब जी कणक ग़ाइब करण जे केस में नामज़द आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां पंहिंजे नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची में मौजूद आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद मीर सहते खां। जी शाहिद मीर, ॿुधाइजो त 13.25 अरब रुपयनि जी कणक ग़ाइब थियण जो इंकशाफ थियो आहे। इन जा वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, कराची में 13.25 अरब रुपयनि जी कणक ग़ाइब थियण जो इंकशाफ थियो आहे। फूड डिपार्टमेंट जो वॾो एक्शन जेको आहे उहो साम्हूं अची वियो आहे। 5 ज़िम्मेवार ऑफिसरनि खिलाफ़ नोटिसिस जेके आहिनि उहे जारी कया विया आहिनि। फूड इंस्पेक्टर मस्त डहर ऐं उन समेत बरकत अली, नज़ीर कांदड़ो, वसीम शेख, इमरान सीलरो समेत ॿियनि ऑफिसरनि खे नोटिस जेके आहिनि उहे जारी कया विया आहिनि। उन्हनि खे इहो चयो वियो आहे त वज़ाहत कनि त 14 ॾींहंनि जे अंदरि ॿुधाइनि त हीअ जेका कणक आहे उन्हनि किथे ग़ाइब कई आहे। जॾहिं त फूड इंस्पेक्टर मस्त डहर ते अॻु बि 2 अरब जी जे गबन जो जेको केस आहे उहो दाख़िल थियल आहे, जंहिंमें हू 2017 खां वठी नेब केस में जेको आहे घुर्बल आहे। गॾोगॾु जांच रिपोर्ट में इहो बि इंकशाफ थियो आहे त 50% खां वधीक जेका कणक आहे उन में मिलावट जो जेको आहे उहा साम्हूं आई आहे। गॾोगॾु हज़ारें टन कणक जेका आहे उहा सिर्फ़ु कागज़नि में मौजूदु आहे, जॾहिं त ॼाणायल जेके गोदाम आहिनि उते कणक जी जेका आहे हिकु बि जेको आहे बोरी मौजूदु न आहे। सरकारी गोदामनि में जेका कणक पियल हुई उहा पिणु जेका आहे उहा गुम थी वई आहे। गॾोगॾु जेको सेक्रेटरी फूड आहे उन पारां सख़्तु क़दम खणण जा जेके आहिनि उहे हिन वक़्तु जेके इंतज़ाम आहिनि उहे मुकमल कया विया आहिनि। तव्हां ॿुधाए रहिया आहियो त हज़ारें टन कणक जेका आहे सिर्फ़ु कागज़नि में ॾेखारी वई आहे। छा के अमलदार खे इन बाबति का ख़बर न आहे? जी बिल्कुल, खाते जा जेके वॾा अमलदार हुया उन्हनि खे हिन मामले जी का ख़बर न हुई। हज़ारें जेके बोरियूं आहिनि उहे मौजूदु हुयूं गोदामनि में, जेके हिन वक़्तु मौजूदु न आहिनि, जेके गुम थी चुकियूं आहिनि। ऐं उन्हनि बाबति जेको आहे फिज़िकल रिपोर्ट पिणु जेका आहे उहा टीम जेका आहे उहा जारी जेका वई आहे उहा कुझु ई कलाकनि अंदरि जेका आहे उहा फिज़िकल रिपोर्ट बि जारी कंदी। इहो चयो वियो आहे त सेक्रेटरी फूड जेको डिपार्टमेंट आहे उहो कार्रवाई कंदो, भले जवाबु मिले या न मिले जेको आहे इन ऑफिसरनि पारां, पर हुननि खिलाफ़ जेका कार्रवाई आहे उहा अमल में आंदी वेंदी। गॾोगॾु सिंध जे फूड खाते जे वज़ीर जेको आहे महबूब ज़मा पारां जेको आहे इन मामले जो सख़्तीअ सां नोटिस वरितो वियो आहे। कार्रवाई कहिड़ी नोयत जी हूंदी? जी बिल्कुल, कार्रवाई जे लाइ जेके आहिनि उहे मुकमल डॉक्यूमेंटेशन जेका आहे उहा तयारु कई पई वञे ऐं सख़्तु खां सख़्तु कार्रवाई जा पिणु जेके आहिनि उहे हुकुम जारी थियल आहिनि। ऐं सेक्रेटरी फूड समेत ॿिया जेके अमलदार आहिनि उन्हनि जी जेका 5 खां मथे रुकनी जेका कमेटी आहे उहा जोड़ी वेंदी, जेका इहा फ़ैसिलो कंदी त हिन ऑफिसरनि खिलाफ़ कहिड़ी कार्रवाई कजे। गॾोगॾु हिन खां अॻु में जेको आहे इहे जेके केस जेके दाख़िल थियल आहिनि हिननि ऑफिसरनि ते, उन्हनि लेन देन ज़रिए जेके आहिनि उहे केस जेके आहिनि उहे जेके ख़तमु कराया आहिनि। पहिरियां बि जेको आहे नेब में इन्हनि ऑफिसरनि खिलाफ़ मुख़्तलिफ़ जेके केसिस आहिनि कणक गबन जा उहे दाख़िल थिया, जंहिंखां पोइ जेको आहे नेब सां उन्हनि प्ली बार्गेनिंग करे उहे जेके केस आहिनि उन्हनि जूं जेके उहे तारीख़ूं वरितियूं ऐं उहे जेके केस आहिनि उहे ख़तमु कराइण जी कोशिशि कई। पर हिननि मुख़्तलिफ़ जेके ही इंस्पेक्टर आहिनि, ख़ासि करे जेको मस्त डहर आहे उहो मशहूरु जेको करप्शन जो जेको माहिर जेको ॿुधायो पियो वञे, उन पारां जेको आहे मुख़्तलिफ़ गोदामनि ते इहा करप्शन कई हुई। साल 2016, 17 ऐं जेका 2020 ताईं जेके मुख़्तलिफ़ गोदामनि तां हज़ारें कणकनि जूं बोरियूं जेके आहिनि उहे पहिरियां बि ग़ाइब करे चुको आहे। जॾहिं त हुन ते मुख़्तलिफ़ पहिरियां जेके इल्ज़ाम आहिनि जिन जा शोकाज़ नोटिसिस पिणु पहिरियां जारी थिया ऐं नेब में पिणु जेको आहे प्ली बार्गेनिंग वॾी महिरबानी शाहिद मीर सहतो असांखे ॿुधाए रहियो। कराची में 13.25 अरब रुपयनि जी कणक ग़ाइब थियण जो इंकशाफ थियो आहे।